पानी तारीफ़ करा जो। आऊं सबा सहर। अच्छा, तव्हां शादी कई आहे, उन माण्हू जो नालो छा आहे? हिदायतुल्लाह खास के लिए। अच्छा, घणो टाइम थियो आहे तव्हां निकाह कयो आहे? असांखे 1 मंथ थी वियो आहे। मंथ थी वियो आहे। अच्छा, हाणे कीका तव्हांखे ख़तरो आहे, छा मसलो आहे इहो असांखे आगाह कजो। ख़तरो मूंखे मुंहिंजे भाउ खां आहे, शिराज़ अली, ऐं मुंहिंजी अम्मी आहे उन खां बि ख़तरो आहे, ॿी मुंहिंजी ख़ाला आहे उन खां, ऐं ॿियो मुंहिंजो मासात आहे आतिफ़, ॿियो मासात काशिफ़, ऐं ॿियो मुंहिंजो मामो आहे शाह मोहम्मद सोलंगी। इन्हनि खां मूंखे इलाही ख़तरो आहे। ऐं ज़हनी तौरु हिन मुंहिंजे मुड़ुस खे बि धमकियूं ॾियनि था, मूंखे बि धमकियूं ॾियनि था, वॉइस बि कनि था, ऐं उन्हनि जो प्रूफ बि असां वटि पियो आहे जेको असांखे धमकियूं ॾियनि था। ऐं अगरि जे मुंहिंजे हस्बैंड खे कुझु थियो या मूंखे कुझु थियो न, या ज़िम्मेवार उहे हूंदा, छो जो उन्हनि माना असांखे मुंहिंजो भाउ शिराज़ अली, ऐं मुंहिंजो मामो शाह मोहम्मद सोलंगी, ऐं मुंहिंजो मासात काशिफ़ अली, ॿियो मुंहिंजो मासात आतिफ़ अली। उन्हनि जी रहाइश किथे आहे? उन्हनि जी रहाइश असल त दादू जा आहिनि, लेकिन रहंदा ॼामशोरो में आहिनि। अच्छा, ऐं तव्हां जेको आहे सो सोची सम्झी तव्हां हिन माण्हू सां शादी कई आहे, हाणे तव्हां पंहिंजी ज़िंदगी में केतिरो ख़ुशि आहियो? अल्हम्दुलिल्लाह, मां घणो ख़ुशि आहियां। अच्छा, हाणे ज़िंदगी जे शादी जे बंधन में तव्हां बदिजी विया आहियो, हाणे छा तव्हां जेको सिंगिंग कंदा आहियो उहा बरक़रार रहंदी या उनखे तव्हां अलविदा कई आहे? न, बसि उनखे अलविदा कई आहे। अलविदा कई आहे, माना पंहिंजे जेके तव्हां ॿुधंदड़ जेके तव्हां चाहींदा उन्हनि जे लाइ माना इहा हिकिड़ी बुरी ख़बर आहे, तव्हां सिंगिंग खां अलविदा ई करे छॾी आहे। हिदायत असांखे इहो ॿुधाइजो त तव्हां शादी कई आहे, प्यार जो परणो कयो आहे। जी जी अदा। ऐं उन खां पोइ तव्हांखे कहिड़ा मसइला दरपेश आया आहिनि? अदा मसइला इहे आहिनि जो मुंहिंजी जॻह जो कमुकारु हले पियो, उते हिन जा मामा हिन जा मासात हिन जो भाउ अची जॻह जो कमुकारु बंदि करायूं, जेका कमुकारु न कयो असां कब्ज़ो कंदासीं, ऐं असां हीअं कंदासीं हीअं कंदासीं, धमकियूं ॾियणु। उन खां बावजूदि मुंहिंजे दर ते आया, उते गार गंद करे आया आहिनि, जहिड़े लाइ उहो तयारु आहिनि। उनखे अलावा जेको बि नुक़सानु थियो त ज़ाहिरी ॻाल्हि आहे धुरियूं लोड़ींदियूं। उन्हनि जा नाला छा आहिनि, वाज़े कयो? नाला अथव काशिफ़ सोलंगी, आतिफ़ सोलंगी ऐं शाह मोहम्मद शिराज़। मेन माण्हू आहे शिराज़। सुभाणे नुक़सानु थियो कहिड़े पासे खां बि धुरियूं लोड़ींदियूं, सम्झो था। उनखे अलावा असांजी अपील आहे DIG सिंध खे, SSP जामशोरो खे असांखे तहफ़ुज़ ॾिनो वञे, ऐं असांखे हेरासमेंट पिया कनि, ऐं मोहरे ते केस पिया कनि, मोहरो थाणे ते अगवा करे खणी वियो। अहिड़ी ॻाल्हि का बि न आहे, का मालिकाणी वधीक बीठी आहे, राज़ ख़ुशी न आई आहे, अहिड़ी ॻाल्हि का बि जेका शादी थी आहे, राज़ ॿिन्ही जो राज़ ख़ुशी शादी थी आहे। जी अल्हम्दुलिल्लाह।